कुछ दोस्तन जो चवण है जेको तव्हां जेको वीडियो ठाहींदा आहियो न, पोयां वीडियो हलंदो आहे या अधु चहिरो तव्हांजो आहे ऐं अधु जेको आहे न वीडियो ॿियो आहे, त इहो वीडियो कीअं ठाहींदा आहियो। काफ़ी दोस्तनि जा जेके आहिनि न कमेंट अचनि पिया, त हीअ वीडियो खणी तव्हांजे लाइ हाज़िर थियो आहियां। सभ खां पहिरीं मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइबर कयो, अगरि फेसबुक या टिकटॉक ते पिया ॾिसो त फॉलो करे छॾियो, ठीकु आहे न। बाक़ी हलूं था मोबाइल जे स्क्रीन ते मुकमल तरीक़ो जेको आहिनि तव्हांखे मां ॿुधायां थो त कहिड़े हिसाब सां जेको आहिनि तव्हां इहो वीडियो ठाहे सघो था। बिल्कुलु आसान, सिर्फ़ु हिकिड़े क्लिक सां, सम्झे न, का बि महिनत न आहे करणी इन ते। दोस्तों अस्सलाम वालेकुम। सब दोस्त चवन था त जेको तव्हां फेसबुक ऐं टिकटॉक ते ही जेके डबल वीडियो ठाहींदा आहियो, हीअ परदेसी जेके जॾहिं घरां आहिनि निकिरंदा आहियूं त मतिलबु हक़ीक़त पोयां में ॿी ॿार ईअं वीडियो आहे चिंबड़ी पवंदा ऐं आहिनि। जेको आहे नंढड़े में मां व्लॉगर स्क्रीन में जेको आहे तव्हांजो वीडियो जा आहे, दोस्त तॾहिं अहिड़े त चवंदा तरीक़े आहिनि सां हे ॾिसो त असांजे इहो कीअं छोरनि जा ठाहींदा आहियो। मेलनि ते वञनि था त पोइ त बसि उन जे लाइ मां चवंदुसि तव्हां अचो टिकटॉक में अचो, हिते लिखो GN जमाली, ठीकु आहे न। थोरो स्पेस ॾिजो GN खां पोइ स्पेस ॾिनो। हाणे ही जेको परदेसी जॾहिं घरां निकिरंदा आहियूं त हक़ीक़त में ॿार ईअं चिंबड़ी पवंदा आहिनि। पोइ जेका असांजी हालत थींदी आहे न, असांखे ही ख़बर जेकी आहे। GN जमाली आहे बाक़ाइदे न, अखि जेको इनखे आहे क्लिक कयो, ठीकु आहे न। इनखे क्लिक कयो। ही जेका आहे न पिन थियल आहिनि ॿई, माना जहिड़ी बि स्क्रीन में चवंदा न उन स्क्रीन में थियो पियो आहे, पिन थियो पियो आहे। हाणे अगरि हिन में ठाहिणी आहे त हिनखे क्लिक कयो, हे ठीकु आहे ॾिसो न। असांजे छोरनि हिन जा तरीक़े सां, मेलनि ते वञनि था त पोइ ठीकु आहे न। बसि उन खां पोइ जेको आहिनि तव्हां ठीकु आहे न, तव्हां हिनखे टेम्पलेट्स खे क्लिक कयो। हाणे हितां तव्हां वीडियो खणो, जेको पहिरीं वॾो वीडियो करिणो आहे उहो पहिरें में रखो, ऐं जेको आहे ॿियो वीडियो जेको आहे तव्हां 2 नंबर ते रखो, ठीकु आहे न। 2 नंबर ते रखो। उन खां पोइ हिनखे नेक्स्ट ते क्लिक कयो। उन खां पोइ ॾिसो आवाज़ु कोन ईंदो, सम्झे न। आवाज़ जे लाइ वरी तव्हां जेको वीडियो आहे वॉइस में जेको वीडियो रिकॉर्ड कयो न उन वापसी खणी अचिजो हिते, हिन तरीक़े सां, ठीकु आहे न। ऑडियो में वञी खणो, ठीकु आहे न। हीअं खणो, ऑडियो में क्लिक करे हुनखे ऑडियो कयो, ऑडियो में खणी हिते कयो। हाणे ॾिसो आवाज़ु अची वियो, सही आहे न। हाणे सेव कयोसि। हाणे सेव करे, ठीकु आहे न, डायरेक्ट पंहिंजी टिकटॉक ते अपलोड कयो। टिकटॉक ते अपलोड करण खां पोइ जेको आहे उतां खां डाउनलोडिंग करे वठो।